نحمدہ ونصلی ونسلم علی رسولہ الکریم اما بعد فاعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم. ہر طرح جی واکھاڻ ان کریم رب جل جلالہ जे लाइ जेको इबादत जो अकेलो हक़दार आहे ऐं असांजे जुर्मनि ॾोहनि गुनाहनि खे मुआफ़ फरमाइण वारो हू करीम आहे. ऐं लखें करोड़ दुरूदो सलाम अल्लाह तबारक व तआला जल जलालहू जे आख़िरी नबी ऐं समूरनि नबियनि ऐं रसूलनि बल्कि तमामु मख़लूक़ात जे सरदार हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जंहिंजी ज़ात अक़दस ते ऐं संदन आल ऐं असहाब सगोरनि ते. सिंध टी वी जे प्रोग्राम रोशनी जी वाट जे तमामु नाज़रीन व सामईन जी ख़िदमत में अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि तआला व बरकातहू. आऊं आहियां जो मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादिरी. ऐं अचो त अॼु रब काइनात जल जलालहू जी बारगाह में दुआ अर्ज़ु करियूं त उन खां पोइ असांजो प्रोग्राम शुरू करियूं त ए करीम रब अॼु असां जंहिं बुज़ुर्ग हस्ती इमाम जाफ़र सादिक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जो उर्स मुबारक मल्हाए रहिया आहियूं, उन ई हस्ती जो बल्कि महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजी समूरी आल जो वास्तो ॾेई अर्ज़ु था करियूं त मुंहिंजा अल्लाह जीअं तो आले रसूल खे पाकीज़गी अता फ़रमाई, तहारत अता फ़रमाई, ईअं ई असां गुनाहगारनि जी गुनाहनि जी गंदगियुनि खे साफ़ फ़रमा. असांजे सीननि खे नफ़रतुनि, कीने, गुनाहनि ऐं बुराइनि खां पाक करे असांजे सीननि में मुहबत पंहिंजी ऐं पंहिंजे महबूब ऐं संदन आल ऐं असहाब जी मुहबत असांजे सीननि में अता फ़रमा. ऐं असांजे सीननि में जेके नफ़रतूं आहिनि, कुदरतूं आहिनि ऐं जेको बुग़्ज़ भरियल आहे उनखे ख़तमु फ़रमा. आमीन बिजाहि नबी अमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. नाज़रीन, अॼु असां जंहिं हस्ती जो ज़िक्र ख़ैर करण था वञूं पिया, 15 रजबुल मुरजब उन्हनि जो उर्स मुबारक आहे. मुख़्तलिफ़ रिवायतूं कंहिं जेको आहे सो तारीख़दान लिखियो आहे त 22 आहे, पर 22 हुजे या 15 हुजे, उर्स त उर्स आहे न. असां 15 ते ई करियूं था पिया. जेकॾहिं 22 खां 15 ते को करणु चाहे, 15 खां 22 ते करणु चाहे, हर्ज न आहे. इख़्तिलाफ़ु थींदो आहे तारीख़ुनि में, पर उन शख़्सियत खे भुलाइणो न आहे. उनजो किरदारु, उनजो दीन इस्लाम जूं ख़िदमतूं, मुसलमाननि सां उन्हनि जो वर्ताव, असांखे जेको कुझु उन्हनि ॾिनो, छा ॾिनऊं, उन्हनि दीन इस्लाम लाइ जेके क़ुर्बानियूं ॾिनियूं, सभिनी जो तज़किरो करणु हर मुसलमान ते हिकु तरह सां लाज़िम बि थिए थो. छो त पंहिंजे मोहसिन जो शुक्रियो अदा करणु ज़रूरी आहे. छो त मौला अली जो कौल मुबारक आहे, जेको पंहिंजे मोहसिन जो शुक्रियो अदा नथो करे उहो पंहिंजे रब जो शुक्रियो अदा नथो करे पियो. तंहिंजे करे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा जेके अहल बैत आहिनि, चाहे महबूबनि जूं घरवारियूं हुजनि, चाहे महबूबनि जी औलाद हुजे, इहे सभु असां मुसलमाननि जा मोहसिन आहिनि. उन्हनि जा असां ते एहसान आहिनि, उनजो ज़िक्र करणु असां ते लाज़िम थिए थो. सो अॼु उर्स मुबारक आहे हज़रत सैयदना इमाम जाफ़र सादिक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जो. उन जो उर्स मुबारक सिलसिले में असां हिकु सिंध जे बहितरीन आलिम दीन खे मदऊ कयो आहे, जंहिंखां असां इमाम जाफ़र सादिक़ जी सीरत मुबारक ते कलाम ॿुधंदासूं, गुफ़्तगू ॿुधंदासूं. अल्लामा अशरफ अली सातो साहब, अस्सलामु अलैकुम. अवां जी महिरबानी, अवां असांजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया. ऐं असांजे प्रोग्राम में जंहिं सना ख़ान शिरकत कयो आहे, उन न्याणी जो तारुफ़ कराइण बि ज़रूरी आहे. मोहतरमा एमन तनवीर साहिबा, अस्सलामु अलैकुम. वालेकुम अस्सलाम. आपका शुक्रिया, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाई. माशाअल्लाह, ही न्याणी असांजी न्याणियुनि जेतिरी आहे. अल्लाह पाक इनखे अञा वधीक आवाज़ में तरक़ियूं अता फ़रमाए. अचो त असां पंहिंजी रिवायत मुताबिक़ पंहिंजी न्याणीअ खां नातिया कलाम ॿुधूं त महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जी शान में नात पेश करणु चाहिनि थियूं पियूं. तव्हां ॿुधो, ऐं न्याणी जी हौसला अफ़ज़ाई थींदी. तव्हां असांजूं न्याणियूं बि आहिनि, उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई कंदो त इंशाअल्लाह असांजी न्याणियुनि जी हौसला अफ़ज़ाई थींदी इंशाअल्लाह. जी एमन तनवीर साहिबा, बेटी आप हमारी नात सुनाएं. या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह, या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह, मेरी उल्फत मदीने से यूं ही नहीं, मेरे आका का रोज़ा मदीने में है, मेरे आका का रोज़ा मदीने में है. या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह,
یا رسول اللہ یا حبیب اللہ. مکہ میں عمرہ کرنا تھا سو کر لیا، جس قدر اس کا دم بھرنا تھا بھر لیا، جس قدر اس کا دم بھرنا تھا بھر لیا. اب مدینے سے دوری گوارا نہیں، عاشقوں کا تو کعبہ مدینے میں ہے. یا رسول اللہ یا حبیب اللہ، یا رسول اللہ یا حبیب اللہ. پھر مجھے موت کا بھی کوئی خطرہ نہ ہو، موت کیا زندگی کی بھی پرواہ نہ ہو، موت کیا زندگی کی بھی پرواہ نہ ہو. کاش سرکار ایک بار مجھ سے کہیں اب تیرا مرنا جینا مدینے میں ہے. یا رسول اللہ یا حبیب اللہ، یا رسول اللہ یا حبیب اللہ. ماشاء اللہ ماشاء اللہ. تمام بہترین انداز میں اسان جی نیانی ایمن تنویر صاحبہ آپ نے بہترین انداز میں نعت شریف پڑھی. اللہ پاک آپ کی آواز میں مزید برکتیں عطا فرمائے. ماشاءاللہ اس طرح حوصلہ رکھیں اور پڑھتی رہیں، انشاءاللہ آپ ایک دن بہترین ثناخوانوں میں آپ کا شمار ہو جائے گا. ناظرین اچو تو علامہ صاحب سا اجو کے موضوع تے گفتگو جو آغاز کریوں. اج اسان جو موضوع آئے حضرت سیدنا امام جعفر صادق رضی اللہ تعالیٰ عنہ جے کے فرزند آئین. اچھا تعارف علامہ صاحب کے پوچھنا سو ماں تعارف کرائیں ان کا آگے میں. علامہ صاحب تمام امام جعفر صادق جو سب کا پہریں شجر و نسب بدھایو. اللہ امام جعفر صادق رضی اللہ تعالیٰ عنہ تمام فرزند آہو امام محمد باقر رضی اللہ تعالیٰ عنہ. سبحان اللہ. ऐं उहे फर्ज़ंद आहिनि इमाम ज़ैनुल आबिदीन सुभान जंहिंजो अल्लाह. नालो बीमार आहे करबला. सुभान इमाम अली ऐं जंहिंखे चइबो आहे मरीज़ करबला बि चइबो आहे उन्हनि खे, ऐं सज्जाद बि उन्हनि जो लक़ब आहे. ऐं उहे फर्ज़ंद आहिनि इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला सुभान अल्लाह. जेके शहीद करबला सैयद शुहदा जन्नती जवाननि जा सरदार. सुभान अल्लाह. हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु आहिनि हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जा फर्ज़ंद. वलायत जो सरताज जा फर्ज़ंद. सुभान अल्लाह सुभान अल्लाह. ऐं अहिड़े ई तरीक़े सां जेको आहे इमाम जाफ़र सादिक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी जेको आहे इन्हनि टिनिनि जेको आहे पंहिंजे वालिद साहब सां वॾी जेको आहे मुहबत बि हुई. बेशक. इमाम साहब जेको आहे तक़रीबन उलूम जेको आहे पंहिंजे वालिद साहब खां हासिल इमाम बाक़िर खां इमाम बाक़िर खां हासिल कया आहिनि. ऐं उन्हनि जी वालदा उन्हनि जो बि जेको आहे इन में वॾो किरदारु आहे, छो जो उन्हनि बि जेको आहे पंहिंजे फर्ज़ंद खे. ऐं इमाम जाफ़र सादिक रज़ी अल्लाह ताला अन्हु अहले बैत जे चौथों नंबर इमाम आहिनि. ऐं जेके अहले बैत जा 12 इमाम चया वेंदा आहिनि जेके उर्फ़ में मशहूरु आहिनि, उन्हनि में चौथे नंबर ते इमाम जाफ़र सादिक रज़ी अल्लाह ताला. इमाम अली, इमाम हसन, इमाम हुसैन, इमाम ज़ैनुल आबिदीन, इमाम बाक़िर, इमाम जाफ़र सादिक. 6 नंबर नथो थिए तक़रीबन 6 इमाम आहिनि. जी जी वरी घणो था जी जी इमाम अली, इमाम हसन, इमाम हुसैन, इमाम ज़ैनुल आबिदीन, इमाम मोहम्मद बाक़िर, इमाम जाफ़र सादिक. 6 नंबर ते इमाम जाफ़र सादिक रज़ी अल्लाह ताला अन्हु जो नालो ईंदो आहे. माशाअल्लाह तबारक व तआला. तमामु बहितरीन. अल्लामा साहब इमाम जाफ़र सादिक जो कौल मुबारक जेको मौजूदु आहे उहो कौल त नहजुल बलागा में मौजूदु आहे, ॿियनि किताबुनि में आहे. इमाम जाफ़र सादिक जो कौल आहे त वलदनी अबू बकरिन मर्रतैन, मां हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो 2 भेरा पुट आहियां. ये 2 भेरा जी निस्बत कहिड़े हवाले सां थोरो इन वज़ाहत फरमायो. इमाम जाफ़र सादिक रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजी निस्बत ते वॾो फ़ख़्रु फरमाईंदा हुआ.
पंहिंजी निस्बत पंहिंजे शजरे ते वॾो फ़ख्रु फरमाईंदा हुया। त इन में हिकिड़ो फ़ख्रु हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अलाह ताला अन्हु जी तरफ़ बि मनसूब फरमाईंदा ऐं ॿिनि तरीक़नि सां मनसूब फरमाईंदा। मां नहजुल बलागा नालो वठी उसूल काफ़ी में मौजूद आहे फरमान जी। त अहिड़े ई तरीक़े सां इमाम जाफ़र सादिक रज़ी अलाह ताला इन ते फ़ख्रु फरमाईंदा हुआ त मां हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अलाह ताला अन्हु जो 2 भेरा पुट आहियां। ऐं उनजे जेको आहे तव्हां शजरो नसीब जेको बयानु फरमायो उन में इहो आहे तव्हांजी वालदा मोहतरमा जो नालो आहे हज़रत उम्मे फरवा रज़ी अल्लाह जी। हज़रत इमाम बाक़िर जी घरवारी ऐं इमाम जाफ़र सादिक जी वालदा आहे। ऐं उहा जेको आहे धीउ आहे पहिरें शजरे जे हिसाब सां उहा धीउ आहे जेको आहे हज़रत क़ासिम जी। ऐं हज़रत क़ासिम आहिनि पुट हज़रत मोहम्मद जा ऐं हज़रत मोहम्मद काफ़िर आहिनि। हज़रत मोहम्मद जेको आहे औलाद आहिनि फ़र्ज़ंद आहिनि उहे न हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जा। इहे हिकिड़ो शजरो बयानु थियो। यानी बीबी उम्मे फरवा जेका आहे उन जो बाबो आहे हज़रत क़ासिम। हज़रत क़ासिम आहे मोहम्मद बिन अबू बकर जो फ़र्ज़ंद ऐं मोहम्मद बिन अबू बकर फ़र्ज़ंद हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह। अच्छा ही उन जी माना नानाणो कौर जेको थियो उहो मिलियो हज़रत अबू बकर सिद्दीक़ सां। अच्छा ॾाॾंग जेको आहे बीबी उम्मे फरवा जो जेका वालदा आहे इमाम जाफ़र सादिक जी ॾाॾंग छा आहे? ॾाॾंग इहो आहे हज़रत बीबी उम्मे फरवा उन्हनि जी वालदा आहे हज़रत अस्मा रज़ी अल्लाह जी। हज़रत अस्मा रज़ी अल्लाह ताला अन्हा। ऐं वरी उन्हनि जो वालिद साहब आहे हज़रत अब्दुर्रहमान बिन अबू बकर। छो जो हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जा 2 पुट हुया हज़रत मोहम्मद बिन अबू बकर ऐं अब्दुर्रहमान बिन अबू बकर। मोहम्मद बिन अबू बकर खे पुट ॼमियो हज़रत क़ासिम रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं उन्हनि हज़रत अब्दुर्रहमान खे धीउ ॼाई हज़रत अस्मा। उन्हनि ॿिन्हिनि जो पाण में शादी कराई वई ऐं उन्हनि खां पोइ जेका धीउ ॼमी हज़रत बीबी उम्मे फरवा रज़ी अल्लाह ताला। हाणे चए त ॾाॾंग मां शजरो ही आहे बीबी उम्मे फरवा जो जेका वालदा इमाम जाफ़र सादिक जी ॾाॾंग मां शजरो ही अथनि त बीबी उम्मे फरवा धीउ आहे हज़रत क़ासिम जी। हज़रत क़ासिम फ़र्ज़ंद आहे मोहम्मद जो। मोहम्मद फ़र्ज़ंद आहे अबू बकर सिद्दीक़ जो। ऐं वरी उन जी जेका नानंग आहे उहा ईअं बीबी उम्मे फरवा उन जी वालदा बीबी अस्मा। बीबी अस्मा हज़रत अब्दुर्रहमान बिन अबू बकर ऐं अब्दुर्रहमान बिन अबू बकर हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो फ़र्ज़ंद। यानी इमाम जाफ़र सादिक जी जेका वालदा मोहतरमा आहे बीबी उम्मे फरवा अल्लाह पाक उन जी तुरबत अतर ते रहमतुन बरकत नज़ूल फरमाए। इहा नानंग मां बि अबू बकर सिद्दीक़ जो औलाद आहे ॾाॾंग मां बि अबू बकर सिद्दीक़ जी औलाद आहे। इमाम जाफ़र सादिक जन जा शागिर्द आहिनि इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह ताला अलैह। त जेको फ़िक़्ह हनफ़ी आहे फ़िक़्ह हनफ़ी आहे जेको मशहूरु आहे उहो फ़िक़्ह इमाम जाफ़र सादिक जी शागिर्दी मां वरितल आहे। यानी इमाम बाक़िर जा बि शागिर्द हुआ इमाम जाफ़र सादिक जा बि शागिर्द हुआ। इमाम जाफ़र सादिक जो जेको इल्म आहे उन जे मुतालिक़ कुझु इरशाद फरमायो जी। इमाम जाफ़र सादिक रज़ी अल्लाह ताला अन्हु जेको आहे जीअं हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जो जेको फ़रमान आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मां इल्म जो शहर आहियां अली उन जो दरवाज़ो। ऐं जंहिंजो वालिद इहो फरमाए त मां काइनात जी हर शइ खे ॼाणियां थो। जंहिंजो वालिद फरमाए त मां काइनात जी हर शइ खे ॼाणियां थो त उन जे फ़र्ज़नि जो केतिरो इल्मु हूंदो। सुभान अल्लाह। हज़रत इमाम जाफ़र सादिक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाईंदा हुआ ए मुसलमानो ए मोमिनो मूंखां पुछो मूंखां पोइ एतिरे इल्म वारो तव्हांखे न मिलंदो। सुभान अल्लाह। तव्हां जेको आहे एतिरे तरीक़े सां ऐं जेको इल्म जाफ़र चइबो आहे जोग्राफिया वारो इल्मु इहो हज़रत इमाम जाफ़र सां मनसूब आहे। इन खां पहिरियां इहो इल्म ते इहो इल्मु ॾिसो जोग्राफिया चइबो आहे त इहो इमाम जाफ़र सां ई मनसूब आहे छो जो इन इल्म मुताबिक़ हज़रत इमाम जाफ़र खे वॾी मालूमात हुई ऐं वॾो इल्मु हुयो। हज़रत इमाम जाफ़र रज़ी अल्लाह ताला अन्हु। अलामा साहब इहा गुफ़्तगू जारी रखंदासीं। वक़्तु थियो आहे कमर्शियल ब्रेक जो। नाज़रीन नंढे हिकु कमर्शियल ब्रेक जी तरफ़ असां वञूं था। नंढड़ी साई आया हुआ ॾिसंदा रहो सिंध टीवी प्रोग्राम आहे रोशनी जी वाट। भलीकार नाज़रीन हमारे सीरिया सिंध टीवी प्रोग्राम आहे रोशनी जी वाट ऐं हज़रत सैयदना इमाम जाफ़र सादिक रज़ी अल्लाह ताला जो उर्स मुबारक जो ॾिहाड़ो आहे। इन ॾिहाड़े जे हवाले सां इमाम जाफ़र सादिक जे मुतालिक़ असांजी अल्लामा साहब सां गुफ़्तगू हली रही आहे। जी अल्लामा साहब इमाम जाफ़र सादिक जे इल्म जे बाबति तव्हां इरशाद फरमाए रहिया हुआ। हज़रत इमाम जाफ़र रज़ी अल्लाह ताला जो जेको ख़ासि जंहिं इल्म सभिनी खां वॾी तव्हांखे जेको आहे तारुफ़ हासिलु आहे
उहो इल्मु आहे फ़िक़ह जो। माशाअल्लाह। हज़रत इमाम जाफ़र रदी अल्लाह ताला अन्हु, हज़रत इमाम आज़म रदी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था त मां अहले बैत मां हज़रत इमाम जाफ़र खां वधीक को फ़क़ीह पायो ई न आहे। वाह सुभान अल्लाह। ऐं कंहिं हज़रत इमाम आज़म रदी अल्लाह ताला अन्हु को पुछो त तव्हांजी उमिरि घणी आहे, त अवां फरमायो त मुंहिंजी 2 साल उमिरि आहे। त सवाल करण वारो तजसुस में अची वियो त 2 साल उमिरि कीअं? चई मुंहिंजी उहा ई उमिरि आहे जेका 2 साल मां शागिर्दी में हज़रत इमाम जाफ़र में गुज़ारी। जेको उन शागिर्दी में गुज़ारियमि त मुंहिंजी उहा ई ज़िंदगी आहे जेका हालांकि हज़रत इमाम आज़म रदी अल्लाह ताला अन्हु तव्हां मुस्नद आज़म पढ़ो, तक़रीबन अहादीस मुस्नद इमाम आज़म जेको आहे तक़रीबन अहादीस जेको आहे हज़रत इमाम जाफ़र रदी अल्लाह ताला अन्हु खां जेको आहे सनदन वठी वियो आहे। त एतिरे ताईं जो हज़रत इमाम आज़म ऐं इमाम आज़म रदी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था जंहिं कॾहिं मूंखे उहे 2 साल सोहबत जा न मिलनि हा, इमाम जाफ़र वारा सोहबत जा 2 साल उहे मूंखे न मिलनि हा त नौमान जेको आहे तबाह थी वञे हा, नौमान जेको आहे हलाक थी वञे हा। एतिरे ताईं जो तव्हां एतिरे ताईं जेको आहे हज़रत इमाम जाफ़र रदी अल्लाह ताला अन्हु सां निस्बत जेको आहे मोहबत रखंदा हुआ ऐं उन्हनि खां इल्मु वठंदा हुयो। ऐं हज़रत इमाम जाफ़र रदी अल्लाह ताला अन्हु खां जॾहिं उन वक़्तु अब्बासी ख़लीफ़ा हुयो मंसूर, उन हज़रत इमाम आज़म खे चयो त हिकु शख़्स आहे सैयद आहे, उन जो नालो आहे जाफ़र, ऐं उन मंसूर जो नालो बि जाफ़र हुयो, अबू जाफ़र। ऐं हज़रत इमाम जाफ़र रदी अल्लाह ताला इहे जेको सैयद हुया, त उन मंसूर चयो त तव्हां जेको आहे फ़क़ीह आहियो वॾा, तव्हां 40 सवालात लिखी अचे, मां उन्हनि खे पंहिंजे दरबार में घुरायां थो, उन्हनि खां अचे सवाल कजो त हू सवालनि में तजसुस में अची वञे ऐं सवालनि खे जवाब न ॾेई सघे। त अहिड़े तरीक़े सां हज़रत इमाम जाफ़र रदी अल्लाह ताला अन्हु खे उहो घटाई करण लाइ या उन्हनि जी इज़त जेको आहे कमु घटि करण लाइ इहे सवालात हज़रत इमाम आज़म खां कराया विया। हज़रत इमाम आज़म रदी अल्लाह ताला अन्हु जंहिं महिल 40 सवालात तयारु करे आया, मंसूर जे दरबार में आया त ॾिठईं जंहिं महिल नूरानी चहिरो सैयद जो चहिरो ॾिठईं त तव्हां उते ई दीवाना थी वियो, उते ई दीवाना थी वियो। तव्हां जेको आहे अदब अची जेको आहे सलाम कयो, सलाम करे जंहिं महिल उन मंसूर जेको आहे हज़रत इमाम जाफ़र रदी अल्लाह ताला अन्हु जो जेको आहे तारुफ़ करायो त तव्हां जेको आहे उन तजसुस में अची वियो त तव्हां जेको आहे उन खां पोइ मंसूर चयो त तव्हां सवालात कयो, तव्हां सवालात कयो। त हज़रत इमाम आज़म रदी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था मां 40 सवालात कया। उन में हज़रत इमाम जाफ़र रदी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि पिया त मदीने वारा इन सवाल जे जवाब में हीअं था चवनि, मके वारा इन सवाल जे जवाब में हीअं था चवनि, ऐं तव्हांजो मौक़फ़ हिन सवाल जे बारे में हीअं आहे ऐं मुंहिंजो मौक़फ़ हिन सवाल जे बारे में हीअं आहे। त हिकिड़ी शइ जी जेको आहे तफ़सील आहे हज़रत इमाम जाफ़र रदी अल्लाह ताला अन्हु हर तरीक़े जेके कूफ़ा सभिनी खां पहिरियों कूफ़ा उते इल्म वारो, मदीना इल्म वारो, मक्का इल्म वारो, ऐं हज़रत इमाम जाफ़र रदी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था मां पाण मुश्तहिद आहियां, उन करे मुश्तहिद जेको आहे पंहिंजी ॻाल्हि इश्तिहाद ज़रूरु ज़ाहिर कंदो आहे। त हज़रत इमाम जाफ़र रदी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था त जेको मौक़फ़ कूफ़ा वारनि जो यानी कि हज़रत इमाम आज़म रदी अल्लाह ताला, जेको मौक़फ़ मदीने वारनि जो आहे उहो हिन सवाल जे बारे में हीअं आहे, जेको मके वारनि जो आहे उन सवाल जे बारे में हीअं आहे, ऐं जेको मुंहिंजो मौक़फ़ आहे उहो हीअं आहे। त हज़रत इमाम आदम रदी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था मां उन वक़्तु चयो त जीअं सैयद ऐं सादात में को इल्म ॼाण वारो आहे त हज़रत इमाम जाफ़र रदी अल्लाह ताला अन्हु आहे। ऐं इन ई तरीक़े सां जेको इल्म जफ़र जेको चयो वेंदो आहे उहो बि हज़रत इमाम जाफ़र रदी अल्लाह ताला अन्हु जी तरफ़ मनसूब आहे। तव्हांजे इल्म में वॾी अहमियत आहे। ऐं जीअं मां पहिरियां चयो त तव्हां जेको आहे माण्हुनि खे फरमाईंदा हुयो, मोमिननि खे फरमाईंदा हुयो त ए मोमिनो मूंखां पुछो, मूंखां सवाल कयो, ईअं न त मां इल्म वारो तव्हांजे दरमियान तशरीफ़ खणी वञा, तव्हां जेको आहे हिन दुनिया फ़ानी मां तशरीफ़ खणी वञा ऐं तव्हां जेको आहे इल्म जी प्यास खां रहिजी वञो। त तव्हांजो ऐं जॾहिं तव्हांजो इंतिकाल थियो त पूरी दुनिया जेको आहे उन वक़्तु जेके बि इल्म वारा हुया सभिनि जे अखियुनि में ॻोढ़ा हुया त हिकु इल्म जो दरवाज़े जो जेको आहे हज़रत फ़र्ज़ंद जेको आहे उहो हिन दुनिया फ़ानी मां तशरीफ़ खणी वियो। इहो जेको आहे इल्म हज़रत मक़ाम इमाम जाफ़र सादिक जो ज़बरदस्त बिलख़ुसूस फ़िक़्ह में साईं जन खे वॾो सिक्को आहे। अल्लाह तबारक व तआला उनजी तुरबत अतर ते करोड़ा करोड़ रहमतूं नाज़िल फरमाए। इमाम जाफ़र सादिक आलिम दीन हुअण सां गॾोगॾु ज़बरदस्त वली कामिल बि हुआ। हक़ीक़त साईं जन जूं के करामतूं सुभान अल्लाह सुभान अल्लाह। इमाम जाफ़र रदी अल्लाह ताला अन्हु तव्हां ॾिसो त इमाम जाफ़र रदी अल्लाह ताला
अनु जो जीअं नसब आहे त हज़रत इमाम हुसैन रज़ी अलाह ताला अनु पाण फरमाइनि था जंहिंमें असां जेको आहे करबला में पाणी खे हुकुम ॾियूं हा त पाणी जेको आहे पाणे अची वञे हा त उन जा फर्ज़न थी पाण उते करबला में दुआ था घुरनि त यज़ीदी फ़ौज जो हिकिड़ो हमरा ज़मीन में डसिजी वियो, ज़मीन में अंदरि घिरी वियो, घोड़े सिधो अंदरि हली वियो त पाण एॾी करामत ऐं उन खां पोइ इमाम ज़ैनुल आबिदीन रज़ी अलाह ताला अनु जी तव्हां करामत ॾिसो त जंहिंमहिल तव्हांखे जेको आहे बेड़ियुनि में झगड़ी वियो, तव्हांखे ज़ंजीरुनि में पकड़ियो वियो हो त उते कुझु माण्हू अची त माना जीअं चवंदा आहिनि ॾुख पिया करनि त ए इमाम तव्हां एॾे वॾे घर जा फर्ज़ंद आहियो, एॾे वॾे शजरे जा मालिक आहियो, फर्ज़ंद रसूल आहियो जी जी तव्हां सां अहिड़ो हशर कयो थो वञे त इमाम ज़ैनुल आबिदीन उनखे ज़ंजीर खे ईअं झटको ॾिनो त उहो टुटी किरी पियो। तव्हां फरमायो इहा मुंहिंजी मजबूरी न आहे त मां हिन ज़ंजीरनि में आहियां, इहा अल्लाह जी रिज़ा आहे तॾहिं मां हिन ज़ंजीरनि में मतिलबु अल्लाह जी रिज़ा ते राज़ी रहां थो, बाक़ी हिननि कड़ियुनि खे कहिड़ी ताक़त आहे जो मूंखे रोके सघनि त इन ई तरीक़े सां हज़रत इमाम जाफ़र रज़ी अलाह ताला ख़ुदा जी कसम खणी ॻाल्हि थो करियां त जेकॾहिं इमाम हुसैन चाहे न त हिकिड़ो बि यज़ीदी वापसि न वञी सघिया, मगर उते करामत ॾेखारणी न हुई। हक़ीक़त आहे, हक़ीक़त जेकॾहिं कंहिं जे अकुल में इहा ॻाल्हि नथी अचे त ही पोयां बाद में सैयद ज़ादा अची करे एॾियूं करामतूं ॾेखारीनि त इमाम हुसैन करामत न ॾेखारी। ख़ुदा जो कसम खणी ॻाल्हि थो कयां त अल्लाह पाक एॾो नवाज़ियो रसूलनि जे इमाम जो फर्ज़ंद जेके हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ज़बान मुबारक चूसाई आहे। इमाम हुसैन इमाम हसन खे नबियनि जे इमाम पंहिंजी ज़बान मुबारक चूसाई आहे त छा हिन में नूर विया हूंदा, छा हुज़ूर जे वात मुबारक मां इमाम हुसैन खे मिलियो हूंदो। इमाम हुसैन पंहिंजी करामत न ॾेखारी, जे करामत ॾेखारे न त हिकिड़ो बि वापसि न वञे हा। असल मसलो हुयो इम्तिहान में पास थियणु, सब्र करणु, रब जे तरफ़ां इम्तिहान हुयो, उन में सब्र जो मुज़ाहिरो करणो हो। छो करामत ॾुखी न आहे, सब्र ॾुखियो। हक़ीक़त अहिड़े हालात में, अहिड़ी मुसीबतुनि में साबित क़दम रहण, का नमाज़ न वञे, ज़बान तां सब्र न वञे, नाशुक्री न थिए, इहा वॾी शइ आहे। जी जी त हज़रत इमाम जाफ़र रज़ी अलाह ताला अन्हु करामत हज़रत लेस बिन साद रज़ी अलाह ताला अन्हु फरमाइनि था त मां हज जे मौक़े ते हज करणु वियुसि। उन खां पोइ हज करे वरी मां थोरो मक्का मुकरमा में जंहिंमहिल टेलण लॻुसि त मां ॾिठो त हिकु अलाह जो बंदो वेठो आहे ऐं उहो दुआ थो घुरे ऐं दुआ अहिड़े तरीक़े सां थो घुरे त या अल्लाह या अल्लाह या अल्लाह या अल्लाह चवे थो जेसि ताईं हुनजो साह ख़तमु नथो थिए। वरी चवे थो या रहमान या रहमान या रहमान या रहमान, एतिरो चवे थो जो हुनजो साह ख़तमु थो थी वञे। वरी चवे थो या अरहमुर राहिमीन या अरहमुर राहिमीन या रहीम, अहिड़े तरीक़े सां चवे थो जो हुनजो साह त अलाह जी तारीफ़ करे करे उन खां पोइ फरमायो त ए अल्लाह मां बुखिया मूंखे अंगूर खारा, अल्लाहु अकबर, मां बुखिया मूंखे अंगूर खारा ऐं मुंहिंजा कपिड़ा जेके आहिनि उहे जेको आहे पेवंद लॻल आहिनि, मूंखे नवां कपिड़ा चतियूं लॻलियूं आहिनि त उहे मूंखे जेको आहे नवां कपिड़ा अता कर। त कुझु ई देरि गुज़री त मां ॾिठो त अलाह रब्बुल इज़त पंहिंजे कुदरत सां जेको आहे कुझु शयूं अची वियूं, अलाह रब्बुल इज़त जी कुदरत सां कुझु शयूं उते अची वियूं। जंहिं महिल हज़रत इमाम जाफ़र उन वक़्तु हज़रत लेस खे ख़बर न हुई त हीअ हज़रत इमाम जाफ़र आहिनि। हज़रत इमाम जाफ़र उन ते चादर हटाई ऐं अंगूर जेका तनावुल करणु लॻा त हज़रत लेस उते अर्ज़ु कयो त इन में मुंहिंजो बि हिसो आहे। अल्लाह त हज़रत इमाम जाफ़र रज़ी अलाह ताला तुंहिंजो कीअं हिसो आहे? चई जंहिं महिल तव्हां दुआ पिया घुरो मां आमीन चयो हो। अल्लाह त इन में मुंहिंजो बि हिसो आहे। तव्हां फरमायो अचो आया, ॿिन्हिनि जेको आहे अंगूर खाधा। फरमाइनि था त असां सेर थी पेट भरे अंगूर खाधा, उन खां पोइ बि उन में ओतिरा ई अंगूर बाक़ी हुआ। हज़रत इमाम जाफ़र रज़ी अलाह ताला फरमायो ही 2 चादरूं आयूं आहिनि, इन मां हिकिड़ी चादर तव्हां खणो, हिकिड़ी चादर जेका पसंदि अचे उहा तव्हां खणो। त हज़रत लेस फरमाइनि था त मां मना फरमायो छो जो मूं वटि लिबास मौजूदु हुयो। त हज़रत इमाम जाफ़र रज़ी अलाह ताला हुकुम ॾिनो त तव्हां थोरो साइड ते थियो त मां चादरूं लपेटे वठां। त हज़रत इमाम जाफ़र जेको आहे लिबास तरीक़े सां उहे चादरूं पाण लपेटियूं। उन खां पोइ तव्हां जेको टोकरो खयूं ऐं जेके पुराणी चादरूं हुयूं उहे हथ ते रखियूं, अॻिते वधिया। त अॻिते हिकिड़ो मक्का जो मिसकीन अची वियो त फरमायो त फर्ज़ंद रसूल जेको आहे मां बुखियो आहियां, मूंखे कुझु खाइण लाइ ॾियो। त हज़रत इमाम जाफ़र रज़ी अलाह ताला टोकरो लाहियो उनखे अंगूरनि जो,
अता करे छॾियो। सुभान अल्लाह। उन खां पोइ उन अर्ज़ु कयो त ए जेको आहे फ़र्ज़ंद रसूल मूंखे जेको आहे कुझु कपिड़ा बि अता कयो। त हज़रत इमाम जाफ़र रज़ी अलाह ताला अन्हु पंहिंजूं चादरूं बि उनखे अता करे छॾियूं। जंहिं महिल हज़रत इमाम जाफ़र रज़ी अलाह ताला अॻिते हलिया विया त हज़रत लेस बिन साद रहमतुल्लाह अलैह जेको आहे उन शख़्स खां पुछियो त इहो केरु हुया? फरमायो त इहे हज़रत इमाम जाफ़र सादिक रज़ी अलाह ताला अन्हु आहे। त पाण फरमाइनि था मां उन खां पोइ उन्हनि खे ॻोल्हियो, मूंखे न मिलियो ऐं मुझखे पंहिंजी ज़िंदगी में सभिनी खां वॾो अफ़सोस इहो आहे त मां उन्हनि जी सोबत हासिलु न कई। हज़रत लेस फरमाइनि था त मां उन्हनि जी सोबत, पाण बि अलाह जा वली आहिनि, पर पोइ बि फरमाइनि था त मूंखां जेको सभिनी मां वॾी ग़लती इहा थी आहे मूंखे पंहिंजी ज़िंदगी में त मां उन जी सोबत हासिलु न कई। इन खां पोइ हज़रत इमाम जाफ़र रज़ी अलाह ताला जी ॿी बि करामत आहे, चओ त तव्हांखे उहा बि ॿुधायूं। हज़रत इमाम जाफ़र रज़ी अलाह ताला मंसूर, जीअं मां पहिरियां नालो खयूं, मंसूर जेको अब्बासी हुक्मरान हुयो, त उन हुकुम ॾिनो हो पंहिंजे दरबारनि खे त जिथे इमाम जाफ़र खे पायो उनखे माज़अल्लाह न अब्बासिन माना सैयदनि सां घटायो न आहे। अल्लाह पाक रहम फरमाए। इहो ॾाढो हालांकि हुया हुज़ूर जे चाचे जी औलाद। जी जी जी। त हज़रत इमाम जाफ़र रज़ी अलाह ताला उन जे बारे में उन्हनि हुकुम ॾेई छॾियो त जंहिंखे उन्हनि खे पायो उनखे माज़अल्लाह क़तल करे छॾियो। त हज़रत इमाम जाफ़र रज़ी अलाह ताला दरबार में आया, अचे बादशाह जी कुर्सी जे बराबरि में वेही रहिया। माशाअल्लाह। हा, त जंहिं महिल मंसूर आयो ॾिठईं त हज़रत इमाम जाफ़र वेठा आहिनि ऐं मुंहिंजी कुर्सी जे बराबरि में, जीअं पोएं वाक़े में हज़रत इमाम आज़म जे उन कुर्सी ते अचे वेही रहिया हुआ। त उन खां पोइ हज़रत मंसूर अचे अदबनि सां मिलियो, जीअं मुनाफ़िक़ाना अदबनि सां मिलियो, मिली करे उन्हनि खां हाल अहिवाल पुछे। हज़रत इमाम जाफ़र रज़ी अलाह ताला तशरीफ़ खणी विया, पंहिंजे दरबारनि खे घुरायईं ऐं चयईं त मां जो तव्हांखे हुकुम ॾिनो हुयो त जिथे हज़रत इमाम जाफ़र खे पायो उते माज़अल्लाह उनखे क़तल कयो, मारे छॾियो। त उहे चवणु लॻा त असां उनखे ईंदे ॾिठो ई न, असांजी अखियुनि खां ओझल हुया। जंहिं महिल तव्हां असांखे हुकुम ॾिनो अचण लाइ, मंसूर तव्हां जंहिं महिल असांखे चयो दरबार में जेको आहे अची वञो, त ॾिठोसीं त इमाम जाफ़र साम्हूं वेठा आहिनि तव्हांजे अॻियां, त असांखे ॾिसण में न आया। त इते इमाम आज़म रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त इहा उन्हनि जी करामत हुई। त जेको आहे अलाह जी वलियुनि जी इहा करामत आहे, जंहिंजे अॻियां चाहिनि त अखियुनि जो ओझल थी वञनि, जंहिंजे अॻियां चाहिनि त ज़ाहिर थी वञनि। त अहिड़ी तरीक़े सां हज़रत इमाम जाफ़र रज़ी अलाह ताला जी ॿ करामतूं हुयूं। माशाअल्लाह। वो त करामतूं जाम आहिनि, जी जी तव्हांजे मुताले में इहे ॿ हूंदियूं। पर इमाम जाफ़र सादिक रहमतुल्लाह ताला अलैह अहल बैत आहिनि। मतलब अहल बैत सां मोहब्बत जो छा हुकुम आहे? जी, ॾिसो अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो हदीस कुदसी आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको मुंहिंजे वली खां बुग़्ज़ रखे थो उन जो अल्लाह सां ऐलान जंग आहे। अल्लाहु अकबर। मन आद अली वलियन फ़क़द अज़नतहु बिल हर्ब। रब जो फरमान आहे त जेको मुंहिंजे कंहिं वली सां दुश्मनी करे उन सां मुंहिंजो ऐलान जंग आहे। त हिकु ई आम वली, वली कोई भी वली थी सघे थो, मगर अहल बैत रसूल, पर जेको वली बि हुजे ऐं अहल बैत बि हुजे उहो त नूर नाला नूर, उन जो अहल बैत सां मोहब्बत करणु फ़र्ज़ आहे। इल्लल मवद्दत फिल क़ुर्बा, अहल बैत सां मोहब्बत करणु फ़र्ज़ आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मां तव्हां में ॿ शयूं छॾे थो वञा, जे तव्हां उन्हनि खे मज़बूती सां पकड़ियो त तव्हां जेको आहे राह फला पाए वेंदव, तव्हां जन्नत में दाख़िल थी वेंदव। त साहब अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम उहे ॿ शयूं कहिड़ियूं आहिनि? पहिरीं फरमायो त क़ुरान खे मज़बूती सां पकड़ियो, ऐं ॿी जेको आहे मुंहिंजी इतरत यानी मुंहिंजी अहल बैत, वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीआ। इन आयत जे मुताबिक़ हज़रत इमाम जाफ़र सादिक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था त इहा आयत असां अहल बैत लाइ नाज़िल थी आहे। त असांजी रस्सी खे तव्हां मज़बूती सां पकड़ियो ऐं क़ुरान खे जेको आहे पकड़ियो त तव्हां जेको आहे राह फला हासिल कंदो। ईअं जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॿी हदीस इमाम जाफ़र सादिक जो कौल मुबारक आहे त वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीअन वला तफर्रक़ू, जेको अल्लाह पाक इरशाद फरमायो त तव्हां सभु गॾिजी, वातसिमू बिहब्लिल्लाह, इते हब्लिल्लाह मां मुराद जेको अल्लाह जी रसी चयो वियो आहे त तव्हां सभु गॾिजी करे जमीआ जमो थी करे अल्लाह जी रसी खे मज़बूती सां पकड़ियो ऐं छिड़ विछड़ न थियो, फिरकनि में न पओ। इमाम जाफ़र सादिक जी तफ़सीर में फरमायो आहे त इहा अल्लाह जी रसी में मुराद असां अहल बैत आहे, असांखे मज़बूती सां पकड़ियो। ऐं इन ई तरीक़े सां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक आहे जंहिंजो मफ़हूम आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त पंहिंजी औलाद खे 3 शयूं सेखारियो।
उन्हनि खे 3 शयुनि जी मोहबत सेखारियूं। पहिरीं क़ुर जी मोहबत, पहिरीं क़ुर जी मोहबत। ॿिए नंबर जेको आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहबत, यानी कि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मुंहिंजी मोहबत उन्हनि खे सेखारियो, हा पंहिंजी औलाद खे। ऐं टीं जेको आहे मुंहिंजी अहले बैत जी मोहबत सेखारियो। त जॾहिं असां हिन वक़्तु हज़रत इमाम जाफ़र रज़ी अलाह ताला अन्हु जो ज़िक्र करणु वेठा आहियूं त असां जेको आहे पंहिंजी औलाद खे बि इहो ई सबक़ु ॾियूं, पंहिंजे माशरे वारनि खे बि इहो सबक़ु ॾियूं, पंहिंजे पड़ोसियुनि खे बि इहो ई सबक़ु ॾियूं त जेके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अहले बैत आहिनि उन्हनि सां मोहबत रखणु फ़र्ज़ु आहे, उन्हनि सां मोहबत रखणु फ़र्ज़ु आहे। ऐं जेको हिकु ज़रो बराबरि बि अहले बैत जी बुग़्ज़ दिलि में रखे थो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जी शफ़ाअत न फ़रमाईंदो। ऐं अहिड़े ई तरीक़े सां जेको आहे अहले बैत सां जेको मोहबत रखे थो पर सहाबिन सां मोहबत नथो रखे, ईअं इमाम जाफ़र सादिक रज़ी अलाह ताला अन्हु जो कौल मुबारक आहे त जेको इमाम जाफ़र सादिक जो कौल मुबारक ॿुधंदासूं। अल्लाह साहब वक़्तु थियो आहे ब्रेक जो, कमर्शियल ब्रेक जो वक़्तु थियो आहे नाज़रीन। असां इजो था वापसि वञूं, ॾिसंदव सिंध टीवी प्रोग्राम आहे रोशनी जी वाट। भलीकार नाज़रीन, मां ॾिसी रहिया आहियो सिंध टीवी प्रोग्राम आहे रोशनी जी वाट। ऐं अॼु असां उर्स मुबारक मल्हाए रहिया आहियूं 6 इमाम अहल बैत जे 6 इमाम सैयदना जाफ़र सादिक रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जो। अचो त इमाम सैयदना जाफ़र सादिक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे मुतालिक़ वधीक गुफ़्तगू अल्लामा साहब सां करियूं। अल्लामा साहब, इमाम जाफ़र सादिक रज़ी अल्लाह ताला अन्हु एॾी वॾी हस्ती आहे, एॾा ज़बरदस्त आलिम, फ़िक़्ह ते बि ज़बरदस्त उबूर, करामतूं बि ज़बरदस्त, इल्म बि आलीशान, घराणो त लाजवाब आहे। अल्लाह इन्हनि जा अक़वाल कुझु अहिड़ा असांखे ॿुधायो ताकी असांजा नाज़रीन ऐं सामईन ॿुधनि ऐं उन ते अमल करे असां बि पहिरीं त असां पाण पंहिंजी आख़िरत संवारियूं, दुनिया बि संवरजी वञे। जी इमाम जाफ़र सादिक रज़ी अल्लाह ताला अन्हु सभिनी खां पहिरियां अक़वाल जेके तव्हांजा मशहूरु अक़वाल, उन्हनि मां हिकिड़ो कौल इहो आहे त साहबिन जे बारे में तव्हांजो कौल आहे त तमामु साहबा जेके आहिनि उहे रज़ी अल्लाह अन्हुम वरदू अन जे मिसदाक आहिनि। ऐं उन्हनि मां सभिनी खां पहिरियां हज़रत अबू बकर सिद्दीक़ ऐं हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु सां मोहबत करणु शर्त करार ॾींदा आहिनि हज़रत इमाम जाफ़र रज़ी अल्लाह ताला अन्हु। ऐं पाण फ़रमाइनि था जेतिरी मूंखे उमेद हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शफ़ाअत जी आहे, एतिरी ई उमेद हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शफ़ाअत जी आहे। छो त पाण नानंग मां अबू बकर सिद्दीक़ जी औलाद मां आहिनि, ॾाॾंग मां मौला अली जी औलाद। सुभान अल्लाह। त फरमाइनि था जेके हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु सां बुग़्ज़ रखनि था, जेके बुग़्ज़ रखनि था, मां उन्हनि खां बेज़ार आहियां। अल्लाहु अकबर। ऐं अहिड़े तरीक़े सां हज़रत इमाम जाफ़र रज़ी अल्लाह ताला अन्हु जा अक़वाल आहिनि उम्मतिन जे लाइ ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जे लाइ। पाण फ़रमाइनि था त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो क़ुर्ब हासिल करण लाइ सभिनी खां बहितरीन अमल नमाज़ आहे। वाह सुभान अल्लाह। सभिनी खां बहितरीन अमल इहो आहे त उहो शख़्स नमाज़ पढ़ण वारो थी वञे। ऐं इन खां अलावा जेको आहे इमाम जाफ़र सादिक रज़ी अल्लाह ताला अन्हु फ़रमाइनि था त रोज़ो रखणु जिस्म जी ज़कात आहे। माशाअल्लाह, अल्लाहु अकबर। त रोज़ो रखणु ऐं फ़रमाइनि था त माल खे वधाइण लाइ सदको ॾींदा कयो। माल खे वधाइण, माल में बरकत तॾहिं थींदी जॾहिं तव्हां ख़ैरात कंदो। सदक़तो रद्दुल बला, नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जन जो फरमान बि आहे त सदको यानी ख़ैरात बलाऊं, आफ़तूं, मुसीबतूं, बीमारियूं, अज़ाबात खे टारे छॾींदी हक़ीक़त आहे। ऐं ईअं ई जेको हज़रत इमाम जाफ़र रज़ी अल्लाह ताला अन्हु फ़रमाइनि था जेको इहो उमेद रखे थो त उन जी अल्लाह रब्बुल इज़्ज़त सां मोहबत पकी हुजे, उहो हर शइ खां परे थी वञे। अच्छा, हा, मिसाल जे तौर सां त को शख़्स चवे थो मूंखे अल्लाह सां मोहबत बि आहे ऐं बुरायूं नथो छॾे, को शख़्स चवे थो मूंखे अल्लाह सां मोहबत बि आहे पर कूड़ ॻाल्हाइणु नथो छॾे। अहिड़ी तरीक़े सां हज़रत इमाम जाफ़र सादिक रज़ी अल्लाह ताला अन्हु फ़रमाइनि था जेको शख़्स इहो दावो करे थो त मुंहिंजी अल्लाह सां मोहबत आहे त उहा हर शइ खां दूर थी वञे, हर बुराई खां दूर थी वञे, दुनियादारी खां दूर थी वञे। ईअं न पंहिंजी दुनिया अल्लाह जी मोहबत ते ग़ालिब दुनिया जी मोहबत करे छॾे। अहिड़ी तरीक़े सां हज़रत इमाम जाफ़र रज़ी अल्लाह ताला अन्हु खे हज़रत लेस जे बारे में इहो आहे त हज़रत लेस जंहिं महिल उन्हनि खे ख़बर पई त हज़रत इमाम जाफ़र रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजो पाण खे बिल्कुलु गुमशुदा करे छॾियो आहे, पाण माना हिकिड़े कमरे में बिल्कुलु मख़सूस थी विया,
त तव्हां जेको आहे हिकिड़ो जीअं चवंदो आहे को ख़त वग़ैरह जे हवाले सां या अहिड़े तरीक़े सां हज़रत इमाम जाफ़र रज़ी अलाह ताला अन्हु ॾे तव्हां जेको आहे नियापो मोकिलियो त तव्हां जेको आहे छो कमरे में बिल्कुलु बंदि थी विया, दीदार ई नथा करायो। माण्हू तव्हांजे दीदार लाइ तरसनि था। जी जी गोशा नशीनी पाण इख़्तियार कई। हज़रत इमाम जाफ़र रज़ी अलाह ताला अन्हु फरमाइनि था त माण्हुनि जी निगाहनि में वॾी इज़त आहे, माण्हुनि जी निगाहनि ऐं ज़बाननि मां वॾी इज़त आहे, पर उन्हनि जे दिलनि में निफ़ाक़ आहे। त हज़रत इमाम जाफ़र रज़ी अलाह ताला उन करे जेको आहे गुमशुदी ऐं अहिड़े तरीक़े सां जेको आहे अकेलो रहणु पाण खे इख़्तियार कयो, गोशा नशीनी उनखे इख़्तियार कई। इन करे छो जो माण्हुनि जी जेका मुनाफ़िक़त हुई न, छो जो ॾिसो न माण्हू जंग कबी आहे, जंग में विढ़ी सिड़ी उन खां फतह हासिल कबी आहे, पर मुनाफ़िक़ खां कीअं फतह हासिल थींदी? मुनाफ़िक़ खे कीअं उनजी मुनाफ़िक़त परे कई वेंदी? छो जो अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाए फ़ी क़ुलूबिहिम मरद, उन्हनि जे दिलनि में मर्ज़ आहे। छो जो मुनाफ़िक़ माण्हुनि जे दिलि में ई मर्ज़ हूंदो आहे। हा, त अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन्हनि जे दिलनि में मर्ज़ कयो आहे, त उहो दूर कीअं थींदो? उन करे हज़रत इमाम जाफ़र रज़ी अलाह ताला बिल्कुलु जेको आहे अकेले रहणु ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी इबादत करणु ऐं जेको आहे उते ई तस्बीह नमाज़ वग़ैरह पढ़णु तव्हां जेको आहे इख़्तियार कई। इहे हज़रत इमाम जाफ़र रज़ी अलाह ताला जा कौल जेके कुझु असां पढ़ी आयासीं उहे मुताबिक़ तव्हांखे ॿुधायासीं। अल्लामा साहब, इमाम जाफ़र सादिक़ रज़ी अलाह ताला अन्हु जिन जी जेकी विसाल मुबारक ते हिकिड़ो अमल आहे त ख़ैरात, जी जी, उनखे उर्फ़ में कूंडा चयो वेंदो आहे। जी, इहा ख़ैरात जेका कई वेंदी आहे इमाम जाफ़र सादिक़ जे हवाले सां। हाणे सवाल इहो आहे त आम तौर ते, छो त अवाम में हिकिड़ो फैलियल सवाल आहे, मां तव्हांखां इन जी वज़ाहत घुरां थो पियो त इहा ख़ैरात करणु कीअं आहे? छा बुज़ुर्गान दीन जे उर्स मुबारक ते ख़ैर ख़ैरात करणु जाइज़ आहे या मना आहे? करणु घुरिजे उनजी विसाल वारे ॾियारे ते? ख़ैरात कीअं कई वञे उनजो तरीक़ेकार बि ॿुधायो। जी, बुज़ुर्गान दीन जे आरास ते उन्हनि लाइ ईसाले सवाब करणु बिल्कुलु मुस्तहब ऐं सुन्नत अमल आहे। छो जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर साल शुहदा उहुद जे मज़ार ते वेंदा हुआ। जेके बि शुहदा उहुद हुआ उन्हनि जे मज़ारनि ते वेंदा, बिलख़ुसूस सईद शुहदा हज़रत अमीर हमज़ा जी जी, त उन्हनि जी मज़ार मुबारक ते वेंदा हुआ, त बिल्कुलु उन्हनि लाइ ईसाले सवाब करणु जाइज़ आहे। ईअं ई नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आहे पंहिंजे वालिदैन लाइ क़ुर्बानी बि फरमाईंदा हुआ। हज़रत अली रज़ी अलाह ताला अन्हु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लाइ हर साल मेंढो ज़बह कंदा हुआ। त मां जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़ां जेको आहे मां क़ुर्बानी कयां थो, घटो पाण जेको आहे ज़बह फरमाईंदा। त इहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बिल्कुलु ईसाले सवाब करणु जाइज़ आहे। त जेको उर्स जो हिकु असांजो मारूफ़ हिन ज़माने जीअं चालीहो उर्स वग़ैरह तीजो इहो कबो आहे, इहो मक़सदु हूंदो आहे ईसाले सवाब। हाणे मिसाल तौर सां जीअं तव्हां शुरू में जेको अर्ज़ु कयो त 15 रजब ते बि आहे, 22 रजब ते बि आहे, त मक़सदु असांजो इहो आहे त असां ईसाले सवाब कयूं। असां हज़रत इमाम जाफ़र रज़ी अलाह ताला अन्हु खे ईसाले सवाब कयूं। मक़सदु इहो न आहे त मिसाल हीउ ॾींहुं आहे त इन ते घणो सवाबु पुॼंदो, हिन ॾींहं ते थोरो सवाबु पुॼंदो। ईअं माना इहे खणी चइजे त जॾहिं जानवर ज़बह करणो आहे त तकबीर अल्लाह जे नाले ते कजे, बिस्मिल्लाहि अल्लाहु अकबर थी वियो, जानवर हलाल थी वियो। हाणे इहो जानवर तव्हां पंहिंजे पाण खाओ त बि जाइज़ आहे, ॿियनि खे खारायो त बि जाइज़ आहे। ॿियनि खे खाराइण सां तव्हांखे अल्लाह पाक अजर ॾींदो। उहो अजर तव्हां चाहियो त पंहिंजे वालिदैन खे ईसाल करियो, चाहियो त कंहिं अल्लाह जे वली खे ईसाल करियो, चाहियो त कंहिं ॿिए मुस्लमान खे ईसाल करियो। सवाब त ईसाल थी सघे थो न। सवाब ईसाल मुराद मूंखे जेको अल्लाह पाक, मां जो कोई जानवर ज़बह कयो, डांद ज़बह कयो या बकरी कई या कुझु बि, खणी कुकड़ी ज़बह कई, कुझु बि न कयो, खणी मां सब्ज़ी वठी आयुमि या का मिठाण मूं पचाए करे विराई, अल्लाह जी रज़ा जी ख़ातिर विराई, ऐं मुंहिंजा रब तूं जेको मूंखे इन जो अजर ॾींदे, उहो अजर मां फिलाणे वली खे, फिलाणे बुज़ुर्ग खे इन जो सवाब ईसाल करियां थो पंहिंजी रहमत सां ॾींदे, त उन में को हर्ज न आहे। बाक़ी जेकॾहिं ज़बह करण महिल इमाम जाफ़र सादिक़ जो नालो वरितई, बल्कि हुज़ूर जो नालो वरितई, त बि हलाल न थींदो जेतिरे अल्लाह जो नालो न अचे। तकबीर यानी अल्लाह जो नालो, अल्लाह जी वॾाई बयानु करणु ज़रूरी आहे। जानवर ज़बह थींदो अल्लाह जे नाले सां, ईसाल तव्हां हुज़ूर जी बारगाह में पेश करियो, वलीन जी बारगाह में पेश कयो। उहो मिठाण जी सूरत में हुजे, चाराण जी सूरत में हुजे, कचो गोश्त हुजे, पकल खाधो हुजे, कोई हरज न आहे। अच्छा, हिकिड़ी ॿी शइ जी वज़ाहत, छा उन ॾींहं ते करणु वाजिबु आहे, लाज़िम आहे, या कॾहिं बि करे सघिजे? कॾहिं बि माण्हू करे थो सघे, पर उन ॾींहुं मिसाल जे तौर सां यादि
करण लाइ त हिकु त अमल जेको आहे कॾहिं कॾहिं कबो आहे, पर जेको उन जो ॾींहुं हूंदो त उन जी यादि बि मनाई वेंदी ऐं पंहिंजे जेके एलो अयाल वारा आहिनि उन्हनि खे बि ख़बर पवंदी त जेको आहे हीउ जंहिंजो ॾींहुं करे थो माशाअल्लाह इन सां मोहबत बि रखे थो, त इन पंहिंजो सबूत बि ॾियणो हूंदो आहे मोहबत जो। इहो ज़रूरी न आहे त उन ई ॾींहं ते कजे, उन ई ॾींहं ते मुस्तहब आहे, उन ॾींहं ते मुस्तहब आहे त उन ॾींहुं कजे, पर को ॾींहुं मख़सूस ईसाले सवाब लाइ न आहे। इनखे मां खणी इन लफ़्ज़नि में ईअं वज़ाहत करियां त हर महीने यारी शरीफ़ कंदा आहियूं पीरान पीर दस्तगीर गौस पाक जी। असां 12 रबीउल अव्वल ते हुज़ूर अलैहिस्सलाम जिन जो उर्स मुबारक, उर्स महीनो मशहूरु नालो अॻे उर्स हुयो, हाणे मिलाद बि थिए थो उर्स बि थिए थो, ॻाल्हि त साॻी आहे। ऐं मौला अली जो जे असां जश्न विलादत मल्हायो 13 रजब ते, साईं जन जो उर्स मुबारक थींदो 21 रमज़ान मुबारक ते। ईअं ई जेके बि बुज़ुर्गान दीन आहिनि उन्हनि जा उर्स मुबारक मल्हाया वेंदा आहिनि, त उन मल्हाइण मां नियत इहा हूंदी आहे त इन ॾींहुं इन जो ख़ासि तस्करो कयो वञे त कहिड़े बुज़ुर्ग जो ॾींहुं असां मल्हायूं था। बाक़ी इनखे को वाजिबु सम्झे त यारहीं वारी राति ई यारहीं जी ख़ैरात करणी आहे, मिलाद 12 रबीउल अव्वल वारी राति ई करिणो आहे, या इनखे कोई सम्झे त दाता साहिब जो उर्स मुबारक आहे जेको उहो 20 ते थींदो आहे ज़ुल्हिज्जा न मुहर्रम सफ़र में 20 सफ़र ते थींदो आहे, त 18 खां 20 ताईं 20 ते उर्स मुबारक आहे, हो दाता साहिब जो 20 ते करणु लाज़मी आहे। कलंदर शाहबाज़ जो जेको आहे सो 18 शाबान ते लाज़मी आहे, 14 रमज़ान ते सचल समझ उर्स इहो न आहे। जेकॾहिं को इनखे लाज़मी सम्झंदो त पोइ इहा शइ जाइज़ न थींदी, उहा शइ आहे मुस्तहब। इन ॾींहं ते ख़ैर ख़ैरात करियो, एतिरो सम्झो त ज़रूरी न आहे, वाजिब न आहे, मुस्तहब आहे, कयो त सवाब, न कयो त को बि गुनाह न आहे, तारीख़ बि लाज़िम न आहे, कयो त बहितर, न त कोई हर्ज न आहे। नाज़रीन, सैयदना इमाम जाफ़र सादिक अहले बैत जा छां इमाम, मौला अली जी औलाद ऐं नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी आलम शुमार एॾी वॾी हस्ती, असांखां मुमकिन ई न आहे इमाम जाफ़र सादिक रज़ी अल्लाह ताला उन जी शान मुकमल बयानु करणु। मां त पंहिंजी जाइ ते वॾा वॾा आलिम, वॾा वॾा मुफ़क्किर मुदब्बिर बि इहा दावा न करे सघंदा त असां इमाम जाफ़र सादिक जो मुकमल तारुफ़, मुकमल साईं जन जी सवाने पेश कईसीं, नामुमकिन आहे। छो त इमाम जाफ़र सादिक खे बल्कि हुज़ूर जे बचड़नि खे सम्झण ई वॾी ॻाल्हि आहे, उनजी वाखाण त अल्लाह पाक जी बारगाह में इहा इल्तिजा आहे त मुंहिंजा अल्लाह, असां तुंहिंजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम सां तुंहिंजे करे जेका मोहबत करियूं था, उन महबूब सां वरी महबूबनि जी आल सां महबूब जे करे मोहबत करियूं था, असांजी इन मोहबत खे पंहिंजी बारगाह में क़बूल फरमा। ऐं सिंध टीवी जेको हीउ प्रोग्राम कयो रोशनी जी वाट में सैयदना इमाम जाफ़र सादिक जो उर्स मुबारक जे सिलसिले में, त मुंहिंजा अल्लाह पंहिंजे महबूबनि जे सदक़े में शरफ़ क़बूलियत अता फरमा। असां ख़ताकार, असां गुनाहगार, असां खां ऐन मुमकिन आहे गुफ़्तगू जे दौरान का ग़लती थी हुजे, तोखां माफ़ी जा तलबगार आहियूं। पाक परवरदिगार तुंहिंजी बारगाह में बसि अर्ज़ु इहो आहे त शरफ़ क़बूलियत अता फरमा। ऐं जन मुसलमाननि जेको इमाम जाफ़र सादिक जो तज़किरो ॿुधो आहे, उन्हनि सभिनी जी दिलनि में बि इमाम जाफ़र सादिक जी मोहबत पैदा फरमा, ऐं जंहिंजे दिलि में मोहबत आहे उन्हनि खे अञा वधाए। आमीन बेजाह नबी अमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तमामु नाज़रीन सामीन जी महिरबानी असांजो प्रोग्राम ॾिसण जी, ऐं बिलख़ुसूस अल्लामा अशरफ अली सातो साहब अवां जी महिरबानी, अब असांजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया। मोहतरमा एमन तनवीर साहिबा, आपका शुक्रिया, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाई। इन्हनि गुज़ारिश ते इन अल्फाज सां त सुभाणे साॻिए वक़्तु साॻियो सिंध टीवी चैनल प्रोग्राम रोशनी जी वाट, मगर मौज़ू को ॿियो हूंदो, तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादरी की इजाज़त ॾींदा। अल्लाह वाही, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि ताला। हमने आँखों से देखा नहीं है मगर, हमने आँखों से देखा नहीं है मगर, उनकी तस्वीर सीने में मौजूद है, उनकी तस्वीर सीने में मौजूद है। फूल खिलते हैं पढ़ पढ़ के सल्ले अला, फूल खिलते हैं पढ़ पढ़ के सल्ले अला, झूम कर के रही हैं ये बातें सदा। ऐसी खुशबू चमन के गुलों में कहाँ, ऐसी खुशबू चमन के गुलों में कहाँ, जो नबी के पसीने में मौजूद है। हमने आँखों से देखा नहीं है मगर,
ان کی تصویر سینے میں موجود ہے. ہم نے مانا کہ جنت بہت ہے ہنسی، ہم نے مانا کہ جنت بہت ہے ہنسی، چھوڑ کر تیرا طیبہ نہ جائیں کہیں، یوں تو جنت میں سب ہے مدینہ نہیں، یوں تو جنت میں سب ہے مدینہ نہیں، اور جنت مدینے میں موجود ہے. ہم نے آنکھوں سے دیکھا نہیں ہے مگر ان کی تصویر سینے میں موجود ہے. سبسڪرائب करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो.